कश्मोर ऑल पाकिस्तान इरीगेशन क्लर्क एसोसिएशन तरफां एग्जीक्यूटिव चीफ इंजीनियर गुड्डू बेराज ख़िलाफ़ क्लर्क अमले पारां एहतजाजी मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़ में मरकज़ी चेयरमैन आपका अताउल्ला कुंभर, सदर यूनिट मुख्तियार कलवड़ हज़बुल्ला चन्ना, नवाब खान कुस्तो, जनरल सेक्रेटरी असगर सुमर ऐं ॿियनि एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त असां लोकल आहियूं। सिविल एस्टेब्लिशमेंट डिपार्टमेंट क्लर्क्स जेके ड्यूटी कयूं था। हज़बुल्ला सूबाई बॉडी जो मीडिया कोआर्डिनेटर आहे, जंहिं बदिली जी मज़म्मत कयूं था। करप्ट राशि ऑफिसर खे बणजंदड़ चीफ ऑफिस के बंजर बणाईंदे चीफ इंजीनियर जे आशीर्वाद सां को बि ऑफिसर कश्मोर जे इरीगेशन ऑफिस में वेही ई नथो। एग्जीक्यूटिव बेगारी फीडर, एग्जीक्यूटिव कश्मोर डिवीज़न, एग्जीक्यूटिव गुड्डू बेराज डिवीज़न कश्मोर सब ऑफिसर सखर वारी कॉलोनी ऐं रिहाइश कराए वेठल आहिनि। ऑफिस जी कागज़ी कार्रवाई लाइ सही लाइ बि असांखे हैदराबाद सखर वञणो पवे थो। ऑफिस में अचण ई कोन था। करप्ट ऑफिसरनि केतिरा ई भेरा करोड़ें रुपयनि जा कश्मोर इरीगेशन ऑफिस जा मरम्मती टेंडर भरिया, पर ऑफिस साॻी पुराणियूं करण ते तैयार आहिनि। मुतालबो कयूं था त फिलफौर एग्जीक्यूटिव चीफ इंजीनियर दानिश कुमार खे हटाए वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।